अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो। दोस्तों अॼु मां कुझु टॉपिक खणी आयो आहियां जेके तमामु हक़ीक़त आहिनि ऐं तल्ख़ हक़ीक़त टॉपिक आहिनि। कल्ह मां फेसबुक यूज़ कंदे ॾिठो त हिकिड़े दोस्त जी पोस्ट रखियलु हुई त सिंध जी अवाम लाइ वॾी ख़ुशख़बरी। हाणे उहा ख़ुशख़बरी कहिड़ी हुई त जंहिं घर में छोकिरो ॼमे उनखे 2000, जंहिं घर में छोकिरी ॼमे उनखे 2500। इहा असांजी सिंधी क़ौम लाइ वॾी ख़ुशख़बरी हुई, ॼण पहाड़ ख़ुशियुनि जो टुटी पियो उन्हनि जे मथां। पर शर्म अचणु खपे त क़ौम जेका तव्हां क़ौम था सॾायो, तव्हां क़ौम लॼायो था, तव्हां पेनू आहियो, तव्हां फ़क़ीर थी विया, तव्हां दादागीरनि जी उताकनि ते वञी चापलूसियूं था कयो, चमचागिरियूं था कयो। छाजे लाइ? सिर्फ़ु पिनण लाइ। वॾेरो मन को टुकुर उछले असां खाऊं, मन को पाचको अटे जो ॾे त असां पंहिंजे घर वञी लिकायूं। उहो बि होॾे ॾियणो न आहे, हिकु त उन्हनि खे फ़क़ीर करे छॾियो, हू पिननि बि था। शाह लतीफ़ चयो आहे, तागे में ताणे ॿध पंहिंजो तुरो ऊने में आणे न ॾींदुई को ॿियो। मतिलबु तागे में ताणे मतिलबु जॾहिं तव्हां पाणी में लहो था त तव्हां पंहिंजो फटो, पंहिंजी मज़बूती, पंहिंजी जान खे पाण वधो, तव्हां लाइ को ॿियो न ईंदो। सिंधी क़ौम इहा इन शइ मां तव्हांखे सिखणु खपे। झंडा खणी रोडनि ते हड़तालूं करण सां कुझु बि न थींदो। रहंदे ई तव्हां कमतरी जो शिकार थींदो, अक़लियत जो शिकार थींदो। तव्हां क़ौम हींअर ख़तमु थियण वारी क़ौम आहियो, पर तव्हां पंहिंजूं तारीख़ूं त पढ़ो यार। रूपे जबल ते जबल जे करे ज़बान कटराए छॾी, हटियो न। तव्हांजूं तारीख़ूं, तव्हांजा तव्हां मुस्लमान सॾायो था। इमाम हुसैन जी हिस्ट्री वञी ॻोल्हियो था। इमाम हुसैन नाहक जेको ॾिसे पियो, जेको बातिन पियो ॾिसे, त उनजे करे सिर कटाई, बचा कुआई, ऐं तव्हां छा था कयो? 2000 जे करे पंहिंजूं मायूं सिधो दुकाननि ते। ऐं वरी चओ था त असां त सही मुस्लमान आहियूं। पका मुस्लमान आहियो त मुस्लमानी बि कुझु धारियो। सिंधी क़ौम जेकॾहिं सिंधी सॾायो था त सिंधी थी ॾेखारियो। पिनो न पिनण वारी क़ौम न थियो। 450 रुपए जो जेको तव्हां वटि बजट आयो आहे त हुकुमराननि खां सवाल कयो थी, असांखे 2-2000 करे न ॾे, असांखे फैक्ट्रियूं खोले ॾे सिंध में। पिनो पुथा, तव्हां ॾिसो पुथा त बातिन पुतो थिए, नाक पुतो थिए, छोकिरी स्कूल मां अचे थी, रेप थी वञे, मरी थी वञे, ख़बर ई कान्हे। इहा असांजी सिंधी क़ौम जी पोज़ीशन बची आहे। पिनण ते लही पिया, छो था पिनो? तव्हांखे शर्म अचणु खपे। तव्हां सिंधी क़ौम आहियो, तव्हां उजागर कयो पाण खे। झंडा खणो, को मसलो न आहे। झंडा तॾहिं खणो जॾहिं बुलंद करे सघो। झंडा खणो था पर बुलंद नथा करे सघो, छो जो तव्हांजी ज़बान ते आई आहे ॻाल्हि त असां सिंध आज़ादु कराईंदासीं। अमली तौरु तव्हांजो को कमु न आहे। अमली तौरु तव्हां छा आहियो? तव्हां उहे उन फ़क़ीर जी मिसाल आहियो जेको दरगाह ते वेही पिनंदो आहे। तव्हां उन फ़क़ीर जी मिसाल आहियो। ही सॼी सिंध पीरनि ऐं वॾेरनि दरगाह करे छॾी आहे, ऐं उन दरगाह ते जेके फ़क़ीर हूंदा आहिनि उहे असां सिंधी क़ौम आहियूं। मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि, तहे दिलि सां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि, यकी ऐं जाहिलत मां ॿाहिरि निकिरो। जेके पढ़ियल लिखियल असांजा नौजवान आहिनि, वॾेरनि जी औताक ते वञण खां बहितर आहे त पंहिंजी औताक ते ॿारनि खे तालीम ॾियनि। चमचागिरी करण खां बहितर आहे त पंहिंजे ॿारनि में डेवलपमेंट जो पैगाम ॾियनि, हक़ीक़त जो पैगाम ॾियनि, क़ुरान सेखारनि, हदीसूं सेखारनि। छा थो लिखे? हदीसूं छा थियूं लिखनि? क़ुरान छा थो लिखे? ॾिसो त सही। आज़ाद छा हूंदी आहे? आज़ादी छा हूंदी आहे? आज़ाद मुल्क छा हूंदो आहे? कारोबार कयो। नबी साईं कारोबार लाइ यसरब मां निकिरी ॿियनि मुल्कनि ॾांहुं कारोबार कया। हुन कारोबार कया आहिनि। हुन चयो आहे त पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे, पोरियत पिनण न आहे, पोरियत कारोबार करणु आहे। हाणे न तव्हां क़ुरान ईंदो, न तव्हां नबी ईंदा, न तव्हां इंजील ईंदो, न तव्हां ईसा ईंदो, न तव्हां तौरेत ईंदो, न तव्हां ज़बूर ईंदो, न तव्हां गीता ईंदी, ऐं न तव्हां रगवेद ईंदा। पंहिंजो पाण खे करिणो पवंदो। सो ख़ुदा खे मञो, पंहिंजो कारोबार कयो, पंहिंजो डेवलपमेंट ॾांहुं क़दम वधायो। स्कूलनि में जेके मेहूं ॿधियूं पियूं उहे ख़तमु कयो। उते ॿारनि जो डेवलपमेंट, ॿारनि जो रुझान आणियो। कुझु बि न आहे, थी वेंदो सभु कुझु। इनकलाबी हाणे साथ हिकिड़ी शइ खे वठो, तालीम खे, न की वॾेरनि जी औताक ते वञो, न उन्हनि जूं चमचागिरियूं कयो। चांहि जे कोप ते, बिरयानी जी प्लेट ते न मरो। डेवलपमेंट कयो। ख़ुदा हाफ़िज़।